अम्मा गुजरण जे लाइ ॿिया वसीला खोड़ रुगो ज़मीन आहे छा? ॿिया कहिड़ा वसीला आहिनि? हारपो आ, मज़दूरी आ, फसाद चङो न आहे अम्मा। फसाद मां नथी कयां धीअ, ज़फर ज़िद ते आ त मां पंहिंजे पीउ जी ज़मीन वठंदुसि। संदसि मर्ज़ी, वठे न वठे, बाक़ी वठंदो त भलो, पंहिंजीअ में हथु पराए में अखि। ॿुधे तो, मां बि इहा ई सलाह ॾींदीसांसि। सोढल ॾाढो न आहे जो ज़फर जी ज़मीन फॿाए उपत खाए पीए ऐं ज़फर बुखूं काटे। अम्मा वधाइण में ख़ैरियत न आहे। मिंथ मेड़ सां ॾींदसि बि कोन। भला हेल ताईं खाधे पीते सो खॾ में पए, ज़मीन त ॾेसि न। ॾींदो ॾींदो कीअं न अम्मा? जेकॾहिं विराए न ॾिनई न त मां पाण वञी हर हलाए काईंदुसि पंहिंजो हिसो। पोइ ॾिसां त कीअं थो रोके। अदा झगड़ा घर ख़ाली करे छॾींदा आहिनि, जहिड़ा सुठा न आहिनि। ज़मीनूं प्लाट इते ई रहिजी वेंदा, माण्हू न हूंदो। थोरो सोच अदा। छा सोचां? इहा साॻी ज़मीन आहे न बाबा जी। बाबा हलियो वियो, ज़मीन पई आ, केरु खणी वेंदो जो तूं जंग जोटींदे? इहा ॻाल्हि सोढल बि सोचे न, रुगी ज़फर ते पई आ त सोचे। बराबर माण्हू कुझु न खणी वेंदो आ, हथे खाली वेंदो आ। हू नथो सोचे त असीं सोचूं न अम्मा। सुमल, आइंदा न इहे नसीहतूं कजांइ, न वरी सोढल जो पासो खणजांइ। जीअरे माण्हुनि खे इहे ज़रूरत हूंदियूं आहिनि। मां सोढल खां हिसो वठंदुसि। साम्हूं ॾिस। दादन, शफ़न ऐं उनजी बिरादरी जा माण्हू। त पोइ सोट देर न कर, हल इज़राइल सां कचहरी करायूं, छो त कासिम करंट आ। अरे केर आहे? यार गोली हणो या छॾियो, पाणी बि नथा पीआरियो। अची भाड़ियो थियो आई डॉक्टर। बुज़दिल मुंहिंजो दुश्मन आ, जेको सिधे वेहण बजाए हीअं लिकी ऐं जाहिलाने नमूने में विढ़े थो। खामोश, त हमेशा लाइ खामोश थी वञे। इहा परवाह हुजे आ त तव्हांखे गोली हणण लाइ चवां हा। पाणी पीआरियुसि? खणी आ पाणी, पर रुखो न हुजे। मिठो मिसरी तो प्यारियांसि, फिक्र न कर। हा डॉक्टर आ, ख्याल त करणो आ न। कासिम, हिम्मत कर सोट। दस छा दफन थी वेंदा सोट। सोट की चवां? दुश्मन वार करे वियो सोट। कासिम, हिम्मत धार, सुस्त न थी। सोटल जो सोट रही, छो तो मूंखे लजारो करी। कासिम, ए सोटल पट्टीअ ते पलांत करे ॼाणे। ही ॾिसजांइ हाणे। दादन खण पंहिंजी बिरादरीअ जे माण्हूअ खे। दादन तव्हां न करो प्यार, दुश्मन खेलंदो। दुश्मन में दम हूंदो त खिलंदो न। सोट मूंखे धक लगी आहे। सोटल
चवाए कद ॾिस पुत ॾिस सुस्त नथी सोटल जो सोट नहीं सुस्त नथी हिकिड़े ई कारतूस में उथो उथो हिम्मत कर माण्हू ने खिलाए उथो हलिया और कर त मां हिननि खे मुंहुं थो ॾियां दादन हुन तरफ़ खां ख़ामोशी थी वई आहे। न दादन मौत आहे मौत ख़ामोशीअ जो नालो आहे यार दादन तकलीफ़ थी वई आहे परेशान न थी उबदार त पर उबदार खे संभाल हल त मां जाइज़ो वठां हुजनि त मां तूनार बना हाँ पानी पी पाणीअ में मिर्च मिर्च खुलियो आई डॉक्टर मिठाणो तो तमासे अरे शर्म जड़ी गाला चुप पिंजरे में थी झिरकी झड़पू ने कोली हिकड़ीअ सां कबर जे हिंदोरे में पियो लुॾंदे तरस मंटार तकड़ न 4 ॾींहं आया थी अथस तो कीअं जातो परवेज खान वधीक नथो चवां समझुम जीअं ई ख़बर मिलंदी तीअं ई अमल शुरू तव्हां पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे तूं थो ॾे इज़राइल खे दावत पिंजरे में बंदि तोते वारी टियूं टियूं बंदि कर त चुंबन चट थी वञई एतिरी गुस्ताखी कयो जेतिरी सुभाणे तव्हां बि सही सघो तैयारी तो हाँ न क़ाबिल मक़सद पूरो करण दे मक़सद जंहिं लाइ असां हिन जी महिमानी झली आहे हा इहा ख़बर बि न पहुती आहे पहुची वेंदी ॿुधो अथमि त परवेज़ ॾाढो भलो नाच कंदो आहे माना नचायूंसि दिलि त ईअं थी चवे खोले नाच करायूंसि हींअर न बाक़ी कंहिं महिल राति जो महफ़िल मचाए बि न नची सघे त पोइ मूंखे नचण ईंदो आहे परवेज़ खान अहिड़ो नचंदो केल ते हथ रखराइजांसि अम्मा अदो अचे त ख़बर लांसि छा हा अम्मा अदा खे कोई सम्झाइण वारो नाहे छा कयो अथसि छा न कयो अथई अॼु ताईं ज़िलल विहाइण दुश्मनी वधाइण खां सवाइ ॿियो कयो बि छा अथई वसां दुश्मनी न विहाई अथसि गले में पइजी वेंदा अथसि त मुंहुं ॾींदो आहे न लाचार कहिड़ो भला मुंहुं ॾियण जो माठ थी बेसियूं सही ऐं जेकी घरनि ते विॼियूं किरनि थियूं से नथी सुॼनी अम्मा अलाह पंहिंजी अमान में रखंदो सतारे जी ज़िंदगी खतरे में बि अदे दादा ने खतरनि विधी आहे न मां धीअ दुनिया साड़ोली आहे ख़ुदा रखे चापलूसी माण्हू हरगिज़ न सहंदा आहिनि उहो दादन हुजे या सतार संदन नालो ऐं समझदारी कंहिंखे बि रास न ईंदी आहे ऐं न आई आहे दुनिया चाहींदी आहे त अहिड़ा माण्हू मसइलनि में हुजनि ऐं झुकियल हुजनि या वरी संदन ग़ुलामी कनि सा उन्हनि खां पुॼंदी कोन त पोइ इहे मुसीबतूं ईंदियूं न धीअ पंधु पाड़ा न पुॼे मयार गोॾनि ते हरकतुनि खां पाण न मुड़नि ॾो दुनिया ते दादन त हरकतूं करे थो मञियो पर सतार कहिड़ी हरकत कई आहे कंहिंसां को झड़ो झटो ॿुधो अथई अदा जे करतुतनि जी हाईअ में सतार बि हिजी पियो पासो न खणेसि त को मथां छो वेल वियाहेसि तोखे इहा सोच रखी रखी आई किथां न ॻाल्हाइण वारी ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो थी तूफ़ाननि मां गुज़रंदे ज़बान मिली वई आहे मां
अम्मा जेका सूरत हाल आहे लॻे थो कोन बचंदी हुसीं। रब हेसी ताईं पत रखी आहे, 70 साल में रखियो आहे, अॻिते बि हुन जी नंगीअ ते नंगा धीअ। अम्मा वापसि बि कंहिं वटि वञूं? मूं सोचियो आहे नूरी। छा सोचियो अथई अम्मा? जे न जरगे में घुरायूं ऐं राय पुछाऊं त उते चवंदसि, अॻ में चवण फुज़ूल आहे। अम्मा मूंखां बि लिकाई थी? लिकायां नथी, इन जे करे नथी ॿुधायां त मतां मौक़ियो न मिले। अम्मा मौक़ियो मिले या न तूं ॿुधाए। असीं उते बादल वटि महफ़ूज़ रहंदियूंसीं। बादल वटि? अम्मा बादल खे मीरल माफ़ कंदो? बादल में हिम्मत आहे जो मीरल खे मुंहुं ॾे। तुंहिंजी मर्ज़ी अम्मा, बाक़ी वापसी मौत जो ॿियो नालो आहे, कुसी वेंदियूंसीं अम्मा। रखो रब ते, छो कुसिबियूंसीं? अब्बाड़े मरी उसे गोली लगाने। ही फायर किथां थियो? साहब लॻे तो ॿिए धर्म आयो आहे। अड़े धप लॻो ई न थई। खुदा ये कंदो साहब, हाणे हलो वापस हलो। वापस? हाँ हाँ, हिते त अचणो ई न हो, जाते जहिड़ो पियो हले ओॾे साहब उते ई मोकिले छॾियो आहे। सोडल ऐं दादन जो जहिड़ो जे लाइ साहब मोकिलियो हो न, सोडल बि न हो ऐं हिते दादन बि न आहे। ओ साहब वॾे जे ॿिए हुकुम ताईं वापस हलो। दो धड़के साहब ॾिस न। मां दादन खे गिरफ़्तार कंदुसि। साहब दादन दर में न आहे ऐं गल में गिलण जो वालद बि न आहे, वधी त जेको हुकुम तव्हांजो। ओ साहब अब वो असांजी यारो यारी न ख़बर आहे कॾा जो छाड़ा। अचो सोट सोढल सूर वधंदो थो वञे। सोटर हौसलो कर बा, मुड़स ॾिस दिलि न लाए यार, छेड़े में थींदो रहंदो आहे। दिलि वॾी कर दिलि। अबाब हिन खे हिते आणण जी बजाए अस्पताल में वठी वञी त ॾाढो सुठो थिए हा। न मां मूंखे पलांद करणो आहे, दुश्मन खे ख़बर न पवे त को कासिम ज़ख्मी आहे। खिलंदा दुश्मन मूते खिलंदा मूते। अब्बा चरिया ॿिया बि ॾिठासीं पर तुंहिंजी भेणी नाहे। भली दुश्मन खे ख़बर पए त हिन में आहे छा। हा सुभाणे ॻाल्हियुनि में त ॻाल्हि थींदी न। आणी नाहे ॻाल्हि ॻाल्हियुनि में, नाहे ॻाल्हि ॻाल्हियुनि में आणी। सोढल सूर जी टिक्की खाराए, डॉक्टर महबूब लिखी ॾिनी आहे न। हा उहे दवाऊं वठी बि आयो आहियां। अम्मा एॾो गोरी त खणी ॾियो, पाणी भरे ॾे त सोटर खे खारायां। हा बा खणी थी अचांसि। ओ सोटर मुंहिंजा दिलेर सोटर, हिम्मत कर, उथण जी कर। मुड़स त ॾिस हाथीअ जहिड़ो, दिलि हीरे जहिड़ी। ये कम थींदा आहिनि जहिड़े में। हिते सारे राज्य में ईअं ई थींदी हुई। यहीं ज़ोर जल पानी। डॉक्टर भी बच गई हूँ। पानी पी पानी पी। सोटर अञा सूर ॾाढो आहे छा? घणो सूर आहे सोटर, घणो सूर। हा लेटा चङो चङो बी लटायां थो, बी हिते सही। खुदा जा पता। आस्ते 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 हलिया टेक थी हलिया। ओ मुड़स ॾिस हाथीअ जहिड़ो, दिलि हीरे जहिड़ी। रब रहीमा रहम कंदो। सोटर जेकॾहिं अहिड़ी तेड़ी ॻाल्हि थी न
त अस्पताल बि खणाए वेंदो साईं। दिलि नंढी न कर यार, जहिड़े में थींदो आहे। मूंखे केतिरियूं गोलियूं लॻियूं न मूंखे ख़बर आहे। सोडल सोडल सूर वधंदो थो वञे। सोडल सुठ सुठ छा थी वियो? बेहोश थी वियो। अरे बाप, अल्लाह तो रहम कजाए। कसम तुझो भलात मां कंदुसि। सोठल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। डीएसपी साहब, मां मनपसंद माण्हू आहियां। मां अहिड़नि अमलनि जी पुठ भराई न कंदो आहियां। हूंदो न आहे ईअं। बराम खान मक़सद जी ॻाल्हि ते अचो त बहितर आहे। अचां पियो मक़सद जी ॻाल्हि ते, पर इहो ज़रूरु चवंदुसि शहबाज़ खान ऐं संदसि बिरादरीअ जी सरकशी ऐं उत्तम बिरादरीअ वारी सोच असीं ताईं पहुचायो आहे, जो थाणो झेड़े ऐं क़तल जी FIR सां सथिजी वियो आहे। हाणे जीअं तव्हां हुकुम कयो। ही हलाई त वई पाजी सरदार है। तूं विच में न ॻाल्हाए। SP साहब जो ज़ोरात परवेज़ खान कंहिं बि सूरत में वापसि थियणु खपे। न थींदो त पुलिस तहरुक में ईंदी, ऐं जॾहिं पुलिस न तहरुक में आई त सावा सुका गॾु छड़ी वेंदा। मुंहिंजे तरफ़ां का ग़लती थिए त धमकी बि ठहे थी DSP साहब। दादन न चोर आहे न लोफर, बसि अरडो आहे, जंहिं करे कॾहिं कॾहिं मूंसां ई अटकी पवंदो आहे। पर जीअं चवंदोसांसि तीअं कंदो। कंहिं महिल अजाइब जो ॿुधायूं SP साहब खे? शहबाज़ खान खां वक़्तु वठो, मूंखे उहो ई वक़्तु मंज़ूर आहे। हेॾां डॉक्टर, होॾां परवेज़ खान आज़ाद। ॿिन्ही खे छॾाइण जी असां प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं। प्रेस कॉन्फ्रेंस? त ॿई पुलिस हटाले DSP ऐं SHO अॻवाणी में आज़ाद कराया विया। तरक़ी माणी आहे, ईअं न। असीं हींअर शहबाज़ सां मिलूं था ऐं तव्हां सां फ़ोन ते राब्तो कंदासूं। साहब वेहो, पानी खाओ, छेलो घुरायो आहे। बराम खान ॿिए दफ़े अचो सर। पुलिस आई त कहिड़ी क़यामत अची वई हो मां। बेइज्जती न आहे अदा। तूं कॾहिं को ज़बान धारी आहे? ज़बान ॼमण खां वठी आहे, न चयो अथमि अॼु ताईं। अॼु चवंदसि तूं होॾ छॾे, बंदि कर इहे जहिड़ा तकरार ऐं फसाद। अदा ई वेंदा आहिनि तकरार माण्हुनि खे, माण्हुनि जी इज़तुनि खे। कमल भली कोई छॾे, चवंदसि मां परेशान, भेण परेशान। भेण जा जज़्बा भोर भोर, तोखे को ख़्याल ई नाहे। कमल, नंढ वॾा ये जो लिहाज़ कर। चवण ॾी सां मां, इहो कमल नथी ॻाल्हाए। भेण जो भाउ सां प्यार थो ॻाल्हाए। भेण जो सेक भाउ जे लाइ सुॾके ऐं फुणके थो। प्यार जो इहो अंदाज़ त न हूंदो आहे। हूंदो आहे मां, ईअं ॿिए कंहिंखे त चवे। अदा तंज़ न कर, हाणे मां तोखे ईअं करण न ॾींदसि। बहानो इहो त कोई गीचीअ में पवे त छा कयां? कमल भेण न आहियां तुंहिंजी भेण। जी भेण समझी थो त तकरारनि जी तलवार म्याण में विझ। पोइ त माण्हू खड़ ते अची घटि वधि चई वेंदा। छो चवंदा घटि वधि? माण्हुनि जे घरां था खाऊं। चवंदा कवल माण्हुनि जो पेट भरियल आहे। सबुर ऐं सहप वारे खे बुज़दिल ऐं ड्रिजणो चवंदा आहिनि। तोखे त फ़ख्रु करणु घुर्जे दादन जहिड़े भाउ ते। फ़ख्रु आहे ऐं रहंदो, पर मुंहिंजो ॾहेसर भाउ इन्हनि जहिड़नि जे लुड़ में गुम थी वञे त मूं छा कमायो? ख़ैर घुर कमल, रब ॼमार ॾींदुसि। कमल भेण, जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। हिकिड़ी चवणी त ॿुधी हूंदई। कहिड़ी?
गिदड़ जी 100 साल हयातीअ खां शींहं जी हिक ॾींहं जी हयाती बहितर आहे। मूंखे एहसासु आहे, पर मां बुज़दिल थी मरण खां मौत खे तरजीह ॾींदुसि। पुट काॾे मानी त खाई वरी। अम्मा अला छो रहियसि बहिराम खान न्यापो कयो आहे, हुन खां थी मां मोटी थो वञां। केतर सबुर कयां, सबुर अचे ई नथो सोराब। जेतर अमन अमान थिए। अमन अमान त थींदो ई कोन। जिते न तो जड़ियूं हूंदियूं उते किथे थींदो अमन अमान। वरी ॾिस न मुंहिंजो वात वेंदो ओले पासे त वरी चवंदे धाणो इज्जत ई नथी करे। नचो धाणो खे नचो विए, धाणो धणकी आ ने धणकी न है। धणन खे वेची घटि वधि ॻाल्हाई, धणकी वरी मुंहिंजो आङूठो आहीं। सोराब ॾिस, मूंखे अॻ में मथे में सूर आ। हरू भरू सूर न चोर त सिधो न करे छॾे। मथे में सूर अथसि, इहा भिंडी निभागिन रनुनि जी निशानी आ। घर जा ठिकर ई सुकी विया आहिनि इन किरकिर ऐं किरोध में। तोखे त मुंहिंजो ख्याल ई कोन्हे मां केॾी परेशान आहियां। तोखे त राम ई नथो अचे। हाँ हाँ हाँ, मुंहिंजी धाणो राणी रोए थी। दुख थो थिए तुंहिंजो। न रो, दुख न कर, तोसां प्यार आ मूंखे। प्यार ईअं थींदो आहे? जीअं चवीं तीअं प्यार कयां। मुंहिंजे साह में आहीं। असुल जिगर जान फिफड़ जहिड़ा ऐं बुकियूं आहीं थाणो। अॼु त जवानी वारा जोर था ॾेखारियो। अड़े शफू चरिया, तुंहिंजी चाचीअ सां चाह आ, समुंड जेॾो चाह। मूंखे एॾी मिठी आ जहिड़ो ट्रूह। ट्रूह उहो त कोड़ो थींदो आहे चाचा। समझ न, कड़ी शइ बि प्यार में मिठी लॻे त समझ प्यार आ न शफन। शन सदाई कायम रहे तव्हांजो सचो प्यार। तू भला ख़बर ॾे किथां पियो अची। चाचा सोढल ज़रे तां बची वियो, न त जो पलांत थी वञे हा। झेड़ो थियो छा? हा, ओचितो वर चढ़ियो, भाॼी जान छॾाई, पर काॾे वेंदो मूं मल जो हिसाब चुकाईंदुसि। शफन सोढल वटि सुमल अथई, उहा हथ करे अठ। हा हाँ, खणी निकाह करिस। बुधो थम त पंहिंजे पीउ जे घर थी रहे। हीरा ई वञी खणास तो ओ कयास तो निकाह। शफन अञा चई थी त मां शैतान न आहियां। हथ सां खूह में किरण जो ॾस ॾिनो अथईसि। ही खणंदो बाह ऐं सोढल जा हथ वढियल आहिनि, हा न? तव्हां मूंखे मुझाए छॾियो आहे डीएसपी साहब। एसपी साहब परवेज खान जो दोस्त हूंदे बि निंड पियो। वर्जा नथा करियूं शहबाज खान, ॿिन्ही पासे ग़लतियूं आहिनि। असांजे चवण ते अमल कंदे त ख़ैर सां मोटंदो, न त नुक़सान खाईंदे। टिजारियो था न शहबाज खान, असीं बि एसपी साहब जे हुकुम तहत सरगर्म आहियूं। बहराम खान खां पोइ तोसां मिलिया आहियूं, न त असां ते फर्ज़ न टुटो आहे जो वतूं ओताकू रंगींदा थाणे ते बि तव्हांखे दावत ॾेई सघूं पिया। ॿिन्ही सरदारनि खे असां हिरासत में वठी सघूं था। कमज़ोर न आहियां जो हिरासत में वठो। कख असीं बि न आहियूं जो फूक सां उॾरी वञूं। शहबाज खान जवाब खपे, न त असीं पंहिंजी कार्रवाई शुरू कंदासीं। मामलो जिते बि पहुचे उन जा ज़िम्मेवार असीं न हूंदासीं। साहब शहबाज खान जा जोर झका थी विया आहिनि, न त थरथलो हुजेवा। माटकर जुड़ियल चओ छा करणो आहे? शहबाज खान तोखे वक़्तु ॾियणो आहे। खोड़ वक़्तु, हुकुम कयो। वक़्तु डॉक्टर जे छॾण जो। उन वक़्तु परवेज़ खान बि सलामतीअ सां अची वेंदो। असीं बहराम खान खे फोन ते ॿुधायूं था। शाम 5 बजे डन। परवेज़ खान खे रांड बि आई न त ज़मीन आसमान हिकु करे चईंदुसि। अम्मा जी, अधे ज़फर खे छेड़ा न ॾे।
मूं कहिड़ा छेड़ा ॾिना था मांसि? हू पाण चवंदो ऐं कंदो वते। सोढल परे जो नाहे जो परे पऊं। तोखे ज़फर खां वधीक सोढल जी गणती आ। ॻाल्हि छा आहे? का ॻाल्हि नाहे अम्मा। दाल में कारो ज़रूर आ सुमल। भाउ खां वधीक सोढल जी सेकेदारी वधीक थी। पाण में आहियूं, सुठो नाहे पंहिंजा परावा थी वञनि ऐं मुंहुं ॾिसण जे लाइ सिकऊं। मां न मञिया माई। तुंहिंजी मर्ज़ी अम्मा, मञी या न मञी। किथे सोढल सां छा मक़सद अम्मा? सवली सिंधीअ में चए में मक़सद कहिड़ो वरी बयान कयां? अचे ज़फर त चवांसि थी। छा चवंदी आहे अधे के? इहो त भाउ खां पर भेरा छो मिठा आहिनि त छा चए बसि ज़फर लाइ कणो या सोढल लाइ? तूं बि माउ चयो बि अम्मा। तोखां पाण नथी पवे। तूं सारा नक थी लाहे। सोढल सभु ॻाल्हि खां पिण कढी बीठो आहे ऐं तूं उन पासे। छा थी सुस्ती घणी थी थिए डॉक्टर साहब? बाबा रत जी खोट आहे तॾहिं तव्हांखे चक्कर था अचनि, इन जे करे तव्हां बेहोश थी था वञो। डॉक्टर बाबा अहिड़ी दवा लिखी ॾियो न। भला रत चाढ़ियूं सोढल? डॉक्टर साहब जे दवा सां ठीक थिए थो त वधीक बहितर आहे। ठीकु आहे, दवा लिखी थो ॾियांसि, पर दवा सां गॾोगॾु फ्रूट सूफ़ इहे खाराईंदा ईंदोसि त इनशाला फ़र्क़ु अची वेंदो। अचे बाबा। बिल्कुलु डॉक्टर साहब। सूर आहे बुत में, रत जो ख़ैर आहे डॉक्टर साहब। बाबा दवा ॾिनी आहे, परेशान न थी, ठीक थी वेंदे। डॉक्टर साहब हे ॾिसीस ताज़ो मतारो आहे, ॾेख ॾहेसर जो ऐं दया ॾेढिरीअ जहिड़ी मुड़ुस ॾिसो कंधार। बीमारीअ जी सट नथो सही सघे। छा तोखे धकु लॻो आहे? औरतुनि खां बि वियो आहीं, हाय घोड़ा लाथी अथई। डॉक्टर साहब अहिड़ी दवा लिखी ॾियो त हिन बिल्कुलु सही थी वञे। अड़े थी सही, मूंखे छो थो कावड़ में ॾिसे। मूंखे इजाज़त आहे सोढल? अचो त मां तव्हांखे गबरो करे अचां, दवाऊं बि वठी अचां। अचो हलो। ॾिसी थी न चाची, सोट सोढल टोकूं थो करे। रोज़ थो